रानीपुर टाउन ऑफिसर ताज कोराई जी सीनियर सहाफ़ी जे लाइ नाज़िबान लफ़्ज़ सच लिखण ते कूड़ा इल्ज़ाम ऐं मौतमार धमकियूं। अवामी प्रेस क्लब कुंभ में सीनियर सहाफ़ी दोस्तनि सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कई। रानीपुर जे सीनियर सहाफ़ी ऐं सिटी प्रेस क्लब रानीपुर जे सदर सैयद जवार हुसैन शाह सहाफ़ी नाज़ सोलंगी वहीद वसाण सैयद कासिद हुसैन शाह लकियारी ऐं अली ॾिनो सुहाग मुजाहिद कासकेली लाल ॾिनो गोपांग रजब अली सां गॾु अवामी प्रेस क्लब कुंभ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुछ ॾींहं अॻु शहर जे मुलाज़िमनि पारां पघारूं न मिलण ऐं करप्शन ख़िलाफ़ TMO रानीपुर ताज मोहम्मद कोराई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो हुयो। जंहिंखां पोइ ॿुधी सैयद जवार हुसैन शाह खे TMO रानीपुर ताज मोहम्मद कोराई फ़ोन करे संदसि ख़िलाफ़ एहतजाज बाबति ॻाल्हायो ऐं खेसि मौक़िफ़ ॾियण लाइ चयो त हिन तेश में अची चयो त मां तोखे ॾिसंदुसि ऐं पुलिस ऐं रेंजर सां तव्हां गिरफ़्तार कराईंदुसि ऐं तव्हां मूंखे कुझु बि न करे था सघो। सीनियर सहाफ़ी सैयद जवार हुसैन शाह चयो त नेब चेयरमैन करप्शन जो बादशाह ऐं मगरूर TMO ताज मोहम्मद कोराई ख़िलाफ़ करप्शन जो केस दाख़िल करे संदसि ख़िलाफ़ इंक्वायरी कराई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। TMO रानीपुर के कानून जे कटहरे में आणींदासीं। एहतजाज करे जेको प्रेस कॉन्फ्रेंस करे असां उन जी ख़बर शाया कयूं ऐं इहो ई सबब हो जो ताज मोहम्मद कोराई जने उन जे खिलाफ जने सिटी प्रेस क्लब रानीपुर में एक प्रेस कॉन्फ्रेंस है एहतजाज आयो। उन दौरान जने वठण जी कोशिश कई त जॾहिं हिन जे खिलाफ़ एहतजाज कनि था त बहितर इहो आहे त सुठो सहाफ़ी उहो आहे त ॿिए खां बि मौक़िफ़ हासिल करे ऐं मां जॾहिं मौक़िफ़ वठण जे लाइ ताज मोहम्मद कोराई खे कॉल कई ऐं उनखे ॿुधायो त तव्हांजे खिलाफ़ करप्शन जे खिलाफ़ हिते एहतजाज पियो थिए, तव्हां छा चवंदव। उन तां हू ॾमिजी पियो ऐं यकीन कयो त पंहिंजा वाठा मोकिले करे तमामु घणी माना तज़लील करण जी उन नाकाम कोशिश कई जंहिंखे असां नोटिस वठी करे लाज़मी एहतजाज बहितर समझोसीं त असां एहतजाज कयूं। ताज मोहम्मद कोराई 6 महीननि में 96 लख रुपया कढाया आहिनि जॾहिं त ही महीनो जेको हले पियो इन में मूंखे बाख़बर ज़रिए इहो बि ॿुधायो त ही इनकम टैक्स वारनि सां मिली करे अकाउंट बंदि कराए वरी मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि करे कटौती करे उन्हनि खे ज़दोको उन्हनि खे तज़लील करण लाइ हिकिड़ो नओं प्लान तश्कील ॾिनो आहे जंहिंमें हू वरी बि लखे रुपया